अरे चरी छाजे लाइ परेशान बि थी? 2-3 ॾींहं जी ॻाल्हि आहे। मां 2-3 ॾींहंनि में वापसि अची तुंहिंजे प्यारनि अखियुनि ॾाढो अची बीहंदुसि। अलाए छो मूंखे भो थो थिए तूं वापसि कोन ईंदे। तूं मुंहिंजे घर में मुंहिंजी ज़िंदगी ज़हर करण लाइ आई आहे। चमन जो विरांगो करी पई त इहो तो सोची हा त कुछ गुलाब तुंहिंजा कुछ गुलाब मुंहिंजा। तू नशे में त न आई? इहो छा पियो चवीं? कोई ॿुधी न वठे, हली वञ हितां। कुछ भी कोन थींदो, मां आहियां न तोसां गॾु। तूं सम्झी कोन थी, बॉस सख़्ती सां घर अचण खां मना कयो हो। तुंहिंजे ज़िद जे करे अची त वयसि, पर मूंखे ख़बर आहे त बॉस हाणे ऑफिस में मुंहिंजी खलई लाहे छॾींदो। छो भला? असां पंहिंजी भेण सां मिलण आया आहियूं, इहा कहिड़ी ॻाल्हि आहे? कहिड़नि सबूतनि जे बुनियाद ते मुंहिंजे पुट खे गिरफ़्तार करण आया आहियो? पुलिस डिपार्टमेंट बग़ैर कंहिं सबूत जे गिरफ़्तारी जा वारंट नाहे जारी कंदो। ज़ाहिर आहे असां जेका इन्वेस्टिगेशन कई आहे हुन मां असांखे सबूत मिलिया आहिनि। तव्हांखे जेको बि चवणो आहे अदालत में अची चइजो। बिल्कुलु वेंदुसि अदालत में। मुंहिंजो पुटु बेकसूर आहे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।